मुझे हिते ईंदे ही तहां सब ये चुपचाप ए खामोश थी विया हो जिए हाणे मुझो कोई श्रद्धांजलि जो कार्यक्रम थियण वारो हुजे। पूरो खिल सां ॿुधजो, अब मत खींचना, पूरी मस्ती सां ॿुधजो, छोकि खिल हिकड़ो अहिड़ो गुण आ जो भगवान मथों वारे सिर्फ माण्हुनि खे ॾिनो आ। अॼु ताईं तहां दुबई ऐं आसपास कंहिं भी जानवर के खिलंदे न ॾिठो हूंदो। बाई द वे कोई जानवर तहां के खिलंदो मिली वञे त समझी वठजो कि धीरे धीरे हो माण्हू थी रहियो आहे। ऐं मुंहिंजियूं ॻाल्हियूं ॿुधी करे अगर कंहिंखे खिल न अचे त समझो धीरे धीरे हो उहो ई थी रहियो आहे। आशा चांद जी मूंखे चयो कि तव्हांजो प्रोग्राम ठीक थो लगे पर तव्हांखे अंग्रेजी वंग्रेजी ईंदी आहे? मां चयुमि हा ईंदी आहे। दुबई अचणो, जॾहिं चयूं दुबई वञणो आहे प्रोग्राम, मां चयुमि हा ईंदी आहे। चई केतिरी ईंदी आहे? मां चयुमि चङी ईंदी आहे, तव्हां भली टेस्ट वठो। मूंखे लॻो कि टेस्ट छा वठंदियूं? चई अच्छा टेस्ट ॾे। अरे मां चयुमि हे त वाकई फासी हुयुसि। चई अच्छा अंग्रेजी केतिरी ईंदी? मां चयुमि ठीकु आहे कमु चलाओ ईंदी आहे पर चई सघंदो आहे माण्हू। चई अच्छा हो जेका छोकिरी सुहिणी सुहिणी नज़र अचे थी, हो जेका पोल वटि बीठी आहे, उनखे पाण वटि सॾु करेसि। हाणे साईं एतिरी अंग्रेजी त माखों बि ईंदी त मां उतो ई माइक सां चयो बेबी कम हियर। उहा छोकिरी मां वटि अची वई। आशा चांद जी चयो हाणे हुनखे अंग्रेजी में ई चई करे होॾे वापसि मोकिलियसि। अरे मां चयो मस मस त सॼी ज़िंदगी में हिकिड़ी सुहिणी पास आई आहे, वरी हुनखे ई वापसि मोकिलियसि। असल में मूंखे वापसि मोकिलण जी अंग्रेजी न ईंदी। मां चयुमि छा लाइ वापसि मोकिलियूं? चई न न अंग्रेजी में हुनखे चई करे वापसि मोकिलियसि। मूंखे इहा अंग्रेजी न ईंदी हुई पर मूंखे दुबई अचणो, तव्हां सां गॾिजणो एॾे प्यारे प्यारे श्रोताउनि सां, एॾे ॿुधण वारनि सां, त मां अकिल लॻायो, मां पाण खंभे वटि हली वियुसि। हुतां वञी चयो बेबी त सिंधी माण्हू कुझु बि करे सघंदा आहिनि। आशा चांद जी खे मां चाहींदुमि कि अगरि मां ॾिसी वठां हुननि खे थोरो सो साम्हूं अचनि। वाह वाह, अचो हिकु दफ़े ज़ोरदार ताड़ियूं आशा चांद जी जे लाइ वॼाए छॾियो। साम्हूं तोलाराम जी वेठा आहिनि, अगरि बीह रहनि त उन्हनि जे लाइ बि ताड़ियूं वॼाए छॾियूं असां। अच्छा ॿिन्हिनि में हिकिड़ी ख़ासियत आहे, तोलाराम जी थोरो बीठा रहिजो। हिननि ॿिन्हिनि में हिकिड़ी ख़ासियत आहे, अगरि हे गुलाबी साड़ी में हिकिड़ो चांद स्टेज ते आहे त साम्हूं बि हिकिड़ो चांद हेठि आहे। अच्छा अंतर केवल एतिरो आहे कि हे जेको चांद आहे हे कुदरत जे गिफ्ट जे करे चांद आहे, ऐं हे जेको चांद आहे कुदरत जे कहर जे करे चांद आहे। हिकिड़ो चांद ॿिए चांद जे साम्हूं बीठो आहे। हिकिड़े दफ़े छा थियो, हिकिड़ी मख अची करे हिननि जे मथे ते वेही रही त ॿी मख क्वेश्चन कयो हुन मख सां, चई भेण ॾाढो सुठो घर ठाहियो अथई। त हुन मख जवाबु ॾिनो न भेण अञा घर वर काथे ठाहियो आहे, अञा ख़ाली प्लॉट वरितो आहे, घर त पोइ ठाहींदासीं। हिननि जे प्लॉट खे प्रणाम थो कयां। अच्छा मां पुछियोमांनि तोलाराम जी मथे ते वार वार बिल्कुलु कोन्हनि, दिक़त कोन थींदी आहे, तकलीफ़ कोन थींदी आहे? चई न सुंदरानी ॿियो ॿी काई दिक़त न थींदी आहे। हा सुबुह जो जॾहिं मुंहुं धोईंदो आहे न सम्झ में न ईंदो आहे केसि तक धोआं, बॉर्डर लाइन जो पतो न पवंदो आहे। पर कमाल आहे, तमामु तमामु सुठा जेके बि साम्हूं। मां पंहिंजी श्रीमती सां गॾु टीवी ॾिसां पियो, टीवीअ ते हिकिड़ो खेल पियो हले, खेल मुंहिंजो ॾिठल हुयो। मूंखे लॻो कि अॻिते खेल में 5 मिंटे खां पोइ अहिड़ो अहिड़ो सीन ईंदो जेको पंहिंजे 5 साले जे छोकिरे सां गॾु वेही करे न ॾिसणो खपे। मां पंहिंजी श्रीमती जी खे इशारो कयो, श्रीमती जी असांजो इशारो सम्झो, ऐं असां उथी करे बालकनी में हलिया वियासीं। 5 मिंटे खां पोइ मुंहिंजे 5 साले जे छोकिरे आवाज़ लॻाई, पापा मम्मी अंदरि हलिया अचो, हो वारो सीन वियो। कंहिंसां पर्दो था कयूं असां, सभु ख़बर अथनि। ॿार मुंहिंजो 8 साले जो ॿार आहे, उहो मां वटि अची वियो, चई पापा तव्हांजी नज़रुनि में मुंहिंजी छा वैल्यू आहे? अरे मुंहिंजो प्यार अची वियो हुनजे छोकिरे जो, 8 साले जो मासूम ॿार। अरे मां चयुमि मां तुंहिंजी छा क़ीमत लॻायां? चई पापा बेवकूफ़ न ठा, जल्दी फिगर में ॿुधाए। हे अॼोका छोकिरा। मां हुनजो मन रखण जे लाइ चयुमि, मां चयुमि पुट तूं मुंहिंजे लाइ 2 करोड़ रुपए जो। हुन फौरन हथ वधाई, चई फ़िलहालु हुन रक़म में 500 ॾियो, ज़रूरत पइजी वई आहे, बाक़ी हिसाब पोइ कंदा रहंदासीं। अॼुकल्ह जा ॿार सभु कुझु सम्झनि था।